नांग माकोड़ियों मगस अल्लाह बस बाकी हवस। तोए तिलस्म ताइफा सर्कस सिनेमा सुबह शाम। शाम शारन में घुमन शौकीन जेड़ा शाह शाम। शाम जो खुद शाह ते विजंदा सुबह या शाम शाम। केर आहे जो अजल का पो झले ता शाम शाम। पी न मां सहरो न सस अल्लाह बस बाकी हवस। सदा शुक्र सुबहान जो सुबह शाम। हलन तुझे बाहर हुक्म खां हराम। कहीं तोखे अरबी असां जो इमाम। लंघिया सूं लकन मां लगी तुझे लाम। भले क्यों भलायूं भले जाए जाम। सदा तोते सैयद सलातू सलाम। सदा तोते सैयद सलातू सलाम। धनी दर घुरी का दुआ मुस्तजाब। कजा होत हीणे जो हरड़ो हिसाब। जुदा ही जडो छन जानी जनाब। मदीने मुनव्वर में थिए मुंह मुकाम। भले क्यों भलायूं भले जाए जाम। सदा तोते सैयद सलातू सलाम। सदा तोते सैयद सलातू सलाम। वरी भी एक दफा सलात शरीफ के भेरो दियो। मुँह शेर पढ़ना शुरू किया हमारा पैसा दे इन समझो तो नात पे पढ़े पर बेसुरो नात खाना है। अल्लाह का दुआ है तो अल्लाह चले इन मोहब्बत के कायम रखे। हिंदुस्तान में हिकड़े जज चोर के दिनी फांसी जी सजा। चोर जने फांसी घाट ते अची बीठो। जज इनका पूछो का आखिरी तमन्ना अथई। जिसे हिक तमन्ना है जगह पूरी थिए तो जी बुधाए हुकुम कर पूरी थींदी आहे। जी मुझी दिल चवे थी तो मुसा गड मुझी अम्मा के बिहारियो वो मुखे दिसे फांसी पे चढ़ा। जो ठीक है सवलो है वठी आया मां के बिहारियो चे अम्मा दिस तुझो पुट पटका बधिया हाने फांसी पे चढ़े। वरी जने फांसी का पेरी जज पूछो तो का बी तमन्ना जे अञा भी हिक है जगह पूरी करियो तो जे बिल्कुल कंदासी। जे बी तमन्ना या तो मूसा गड मुझी अम्मा के भी फांसी दियो। तडे जज हैरान थी वियो बाबू थोरो पोया थी वे पोया जमा थिया। चई मूसा गड मुझी अम्मा के भी फांसी दियो। जज हैरान थी वियो तो अम्मा जो डोह केड़ो उनके छो फांसी दियूं जिसे अम्मा जो बडो आए। अज जो का फांसी पे चढ़ा रोगो मुंह जो डोह कोने अम्मा जी शाबाश शामिल है। जी नंढड़ो होस अम्मा मुखे मोकलियो वनी दुकान ता बेदा वठी अच। आऊं आयस बेदा वठण। दुकान वारे के चम ब बेदा दे 10 रुपया मूं वटि हुआ। रश जे करे हुन मुखे बेदा दिना पर पैसा वठण का विसरी वई। आऊं आस्ते आस्ते करे नंढड़ो ॿार होसि खिसकी विस। घर आयसि अम्मा के चम अम्मा बेदा वठी आया 10 रुपया भी खणी आया। जी शाबाश पुट ओ इं कंदे त कम हलंदो। आस्ते आस्ते आऊं चखाइजी विस। ॾाठन के रत लगी वियो। पो आऊं इन शइ जो शौकीन थियस। केॾीमहिल खिटमिटा खयो अचां केॾीमहिल पराया टमाटा पटियो अचां केॾीमहिल गिदरा पटियो अचां केॾीमहिल पराया अंब पटियो अचां केॾीमहिल मस्जिद मां जूती चोरी करे अचां। अम्मा चवे शाबाश पुट। आस्ते आस्ते आऊं वधंदे आयसि चोर थियसि। पो नेठ धाड़ंदे शुरू थियसि। अम्मा मूंखे शाबाश पे ॾिनी। अॼु नतीजो निकितो त आऊं फांसी ते पियो चढ़ां। रुगो मुंहिंजो ॾोह कोन्हे अम्मा जी शाबाश शामिल आहे इन करे मूंसां गॾु अम्मा खे बि फांसी ॾियो। माना औलाद जी तरबियत में वडे का वडो किरदार मां जो होंदो है। मां नेक हुंदी त औलाद साले थिंदो।
मौली अहमद मल्ला जो हिकिड़ो शेर आहे, चे अरबी ॿोली अजमी ॻाल्हि, लगन सिखण में जंहिंजे साल, कादर जा ॾिस कम कमाल, जहिड़ी माइट कन मकाल, तेड़ी वात गभूरन गाह, नाहे धनी रे का दरगाह, ला इलाहा गज चो ला इलाहा इल्लल्लाह। जेड़ी माइट मकाल कंदा, बच्चा कापी कंदा। मां घर में निमाज पढ़ंदी, मासूम बच्चो कापी कंदो, निमाज कोन ईंदुसि पर हथ ॿधियो बीठो हूंदो। अम्मा सजदो कंदी, अम्मा जे पुठनि ते चढ़ी वेंदो, पुठनि ते पेशाब कंदो, मुसल्लो पलीत कंदो, अम्मा जी निमाज ख़राब कंदो। पर इहो वक़्त जो राशिद मामू थींदो, इहो बच्चो वक़्त जो ख़ालिद मामू थींदो, हमादुल्ला हालेजवी थींदो, ताज मोहम्मद अमरोटी थींदो, इहो ॿेर वारो बुज़ुर्ग थींदो, इहो अब्दुल गफूर कासमी थींदो। जॾहिं मां हूंदी त बच्चा उनजी कापी कंदा। इन करे घरनि में दीन के जगह ॾियो, घरनि के बेदीन न बनायो। घरनि में जन दीन ईंदा त मासूम बच्चा माउ पीउ जे अफ़ालनि के लक्षणनि के ॾिसी पंहिंजे पाण खे उन जहिड़ो बनाइण जी कोशिशि कंदा। तरबियत सुठी हूंदी त औलाद साले थींदो, तरबियत ख़राब हूंदी त औलाद साले कोन थींदो। पोइ वरी मौलविन खे चवंदा, साईं मौलवी साहब तावीज़ लिखी ॾे, छोरो निभागो तावीज़ लिखी ॾे, को छोरा माउ पीउ जा चयो मञनि, धूड़ मां मञींदा। नंढे हूंदे असां उनजी तरबियत कहिड़ी पिया, मामा अचनि पिया घरोड़े बुझो ॾींसि, या असीं ॿारनि जी तरबियत पिया करियूं। नंढे हूंदे खां वठी भूंडा, गारियूं, मैनपुड़ियूं, गुटका 2100 2200 ज़ाहिर ॻाल्हि, वॾा थींदा त पोइ चोरा ॻिची में त उहे हथ विझंदा। इन करे जहिड़ी घर में तरबियत हूंदी, अहिड़ा लक्षण औलाद जा थींदा। हिकिड़ो ॿारहं जो माण्हू मखण खणी अची शहर में विकिणंदो, हर हफ़्ते 10 किलो 15 किलो मखण खणी अचे, थेलियूं मखण जूं किलो किलो जूं। हिकु दफ़ा सेठ खे शक पियो त मखण मथां घटि आहे, हिकिड़ी थेली खणी उनजी तोर कई, थेली खणी तोर कई त 900 ग्राम, पूरो किलो कोन 900 ग्राम। हुन सम्झो शायद इहा थेली घटि हूंदी, वरी ॿी थेली खणी तोर कई त उहा बि 900 ग्राम। आस्ते आस्ते सेठ जो पारो चढ़ंदो वञे, कावड़ वधंदी वञे, वरी टी थेली खई त तब 900 ग्राम। हिनखे ऐं सभु मखण तोर कई त 900 ग्राम। हिन जो पारो चढ़ी वियो, अंदर अंदर में मां भेण ते गारियूं पियो ॾे, भले अंगारे जॾहिं अचे इहो वरी मखण खणी ईंदो, चङी तरह उनजी खल लाहींदुसि। उहो ॾींहुं थियो, हमरा ॿारहाड़ी तां आयो, मखण जो थेलो अची लाथई, जीअं पहुतो त ही बिना बिस्मिल्लाह जे गारियुनि जे शुरू थी वियो। चङी तरह हिकु हिकु गार बि मण जी ॾिनई, सफ़ा तजवीज़न सां गार ॾिनई, चङी तरह गारियूं ॾेई। तॾहिं हिन ग़रीब चयो, सेठ ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे जो मूंखे गारियूं पियो ॾी? चई, मूं तोखे चङो सम्झो, तूं ॿारहं जो माण्हू को चङो हूंदे, तूं बि माप तौर में घाटी वादी थो करे। चई, मूंखे ख़बर कान्हे का, ॿुधाए त सही। चई, मखण जेको बि तुंहिंजो इहो 900 ग्राम आहे, हर थेली 900 ग्राम जी। चई, सेठ ॻाल्हि ॿुध, मूं वटि तोरण जो सामान कोन्हे, आउं जेको तोखां मखण ॾेई किलो गुड़ मेट खंड सामान वठी वेंदो आहियां न, मूं वटि तोरण जी का बि शइ कोन्हे। आउं साईं जे हिकिड़े पासे तुंहिंजो गुड़ रखंदो आहियां, ॿिए पासे मखण रखंदो आहियां। ॻाल्हि सम्झी अथव या ॿार तो कोन आयो, सम्झी विया आहियो? हा, चऊं हिकिड़े पासे मेट रखंदो आहियां, ॿिए पासे मखण रखंदो आहियां। हाणे मूंखे ख़बर कान्हे त तूं मूंखे मेट ऐं गुड़ घणो ॾींदो आहीं। जेकॾहिं ॾींदो आहीं किलो त पोइ मुंहिंजो मखण बि पूरो अथई। जेकॾहिं तूं मूंखे डंडी हणी थो, आउं त ॼाणी बुझी कोन थो हणे, कुदरत वारो थो पियो हाणे। असीं सम्झूं था त असीं हराम पई कंदासीं, ख़ुदा खे ख़बर ई कान्हे का। ज़र्रे ज़र्रे जो हिसाब थींदो। इन करे पंहिंजे घरनि में दीन खे जगह ॾियो, पंहिंजे पाण खे दीन ते हलायो। ख़ुदा खे ज़र्रे ज़र्रे जी ख़बर आहे, अल्लाह वटि सभु हिसाब आहे। असीं हिकिड़े पासे डंडी हणंदासीं, असीं हणंदासीं डंडी मेट में, ख़ुदा वरी खाराईंदो मखण में। उहा मर्ज़ी तव्हांजी आहे, मर्ज़ी असांजी आहे, असीं जेके वणे से कदम हलूं। अल्लाह असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।
ही जगह मूं नंढड़ी आयत पढ़ी, वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून। अल्लाह सी चो तो मूं इंसान जिनन के सिर्फ मूं पांजी बानप ऐं गुलामी ले पैदा कयो आहे। एक हुंदो आहे बानो, बियो हुंदो आहे नौकर। बाना त असां ॾिठा बि कोन करो, उहो लफ़्ज़ ॿुधंदा आहियूं बानो गुलाम। पुराने ज़माने में बाना हूंदा हुआ, बाना असां ॾिठा कोन को पुराने ज़माने में। जीअं असां वटि अॼुकल्ह माल पीड़ी लॻंदी आहे, जानवर विकामबा आहिनि, ढोर ढगा सभु शइ खे चेक करे तंहिंखां पोइ खणंदा आहियूं। तव्हांजो मेंह जे थणनि जा गुआ बि चेक थींदा आहिनि। जेकॾहिं मेंह बिल्कुलु सुठी आहे त हुनजो रेट उहो, हुनजो कद बुत कलर खीर सिफ़तूं ॾिसी तंहिंखां पोइ सौदो थींदो आहे। पुराणे ज़माने में ईअं पीढ़ियूं लॻंदियूं हुयूं, उन पीढ़ियुनि में इंसान विकामबा हुआ, माण्हू विकामबा हुआ। तव्हां ॿुधो हूंदो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जी मार्केट में विकामियो। हज़रत बिलाल नबी साईं जो गुलाम बाज़ार में विकामियो। उन ज़माने में बाक़ायदा पीढ़ी लॻंदी, उते माण्हू विकामबा, उते पुछा थींदी, जेको बानो विकामबो उनजी ख़बर वठंदा, उनजो कद बुत, उनजी शक्ल शबात, हुनजी ज़बान जी मिठास, हुनजो अक़ल दानाई, हुनर अथसि या कोन अथसि। जेकॾहिं सभु खूबियूं अथसि त उनजो बाक़ायदा अघु वॾो हूंदो। जेकॾहिं शक्ल जो बि कोझो, मुंहुं मुआंडे जो बि कोझो, ज़बान जो बि पलीत, हथ जो बि मेरो, अंगूठे छाप न बल्कि गोॾे छाप, झंगली झंगराड़, उनजो वरी उहो रेट हूंदो। कॾहिं कॾहिं ॻाल्हाए त ज़बान मां त धणी जा अंदर साड़े छॾे, अहिड़ा बि हूंदा आहिनि पलीत ज़बान। जेॾी महिल ॻाल्हाए त माना मालिक जा अंदर बड़काए छॾे। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त हिंदुस्तान में हिकिड़ी छोकिरी उनजो संगावती न थिए। घणेई कोशिश कयूं पर थिए न, छो त छोकिरी ज़बान जी पलीत हुई। ओ परे माइटी हुई का लाड़ में, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थई। मां चयो त चङो थियो, एॾे सिर निकिरे पर शादी त थियसि। उनजी संगावती कई, शादी थई। मां चयो धीउ खे त अम्मा ॻाल्हाइजे न, नाले ख़ुदा जे ॻाल्हाइजे न, ज़बान ते कंट्रोल कजे। चए अम्मा लफ़्ज़ कान ॻाल्हाईंदो, रुगो मुंहिंजो रवानो कर मूंखे। हिन खे रवानो कयूं, वई उते हफ़्तो 10 ॾींहं गुज़रिया पर नो सफ़ा न ॻाल्हाए। सस अॻियां फिरंदी अचे, हुतां फिरंदी अचे, हुतां फिरंदी अचे। चवे त अम्मा मूंसां ॻाल्हाए, तूं ॻाल्हाइण तुंहिंजो ॿुधा, तुंहिंजो आवाज़ ॿुधा, तुंहिंजो आवाज़ मिठो आहे या कसो आहे, ॿुधा त सही। ही ॻाल्हाए न। ख़ुदा जी कुदरत, उन मां जो सिर्फ़ु हिकिड़ो पुटु नेठ हफ़्ते 15 ॾींहं खां पोइ मिंटनि मेड़नि खां पोइ इन नो ॻाल्हायो। पहिरियों जुमिलो जेको ॻाल्हाई उहो सस सां ॻाल्हाई त अम्मा जेकॾहिं ही मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो त मूंखे ॿियो मुड़ुसु मिलंदो। माना जेॾी महिल ॻाल्हाई त अंदरि बड़काए छॾे। इहे बि हूंदो आहे न, जेकॾहिं बानो सुठो आहे त उनजो रेट सुठो, जेकॾहिं बानो सफ़ा कसो आहे, ज़बान जो पलीत आहे, उनजो रेट उहो ख़राब। बहरहाल उन ज़माने में इंसान बाना हूंदा हुआ। नौकर अॼु आहिनि, अॼु असां वटि नौकर हूंदो आहे। नौकर पघार वठंदो आहे, कम हिकु कंदो आहे, या बोरची जो कमु कंदो, या ॿुहारो कढंदो, या गाॾी हलाईंदो, सभु धंधा कोन कंदो। पघार वठंदो, पघार वठण खां पोइ हुनजी मर्ज़ी आहे, घर में रहे, खट ते सुम्हे, पट ते सुम्हे, जितां वणे उतां शादी करे, उनजी मर्ज़ी आहे। इनखे चइबो आहे नौकर। ॿियो हूंदो आहे बानो, जेके मूं तव्हांखे ॿुधायो। बाने जी का बि शइ पंहिंजी कोन हूंदी आहे। पातल कपिड़ा बि पंहिंजा कोन हूंदा आहिनि, रुमाल बि पंहिंजो कोन हूंदो आहे, टोपी बि पंहिंजी कोन हूंदी आहे, सभु मालिक जी हूंदी आहे। असां कलमो पढ़ी, असां अल्लाह जे रसूल जा बाना थिया आहियूं, नौकर न। असीं छा आहियूं? बाना आहियूं, नौकर कोन आहियूं। छो त नौकर ड्यूटी करे पोइ वांदो आहे। असीं जेकॾहिं नौकर हुजो आहे न त अल्लाह जी ड्यूटी करियो आहे। निमाज़ खपे न ख़ुदा खे। 2 रकातूं निमाज़ पढ़ियूंसीं,
2 कलाक 24 कलाक में पढ़ियासीं। हाणे असांजी मर्ज़ी आहे, पंहिंजो खाऊं परायो खाऊं, जायज़ खाऊं नाजायज़ खाऊं, धाड़ा हणी खाऊं, चोरियूं करे खाऊं, जी वणे थी पिया करियूं। न न न न, असीं नौकर कोन आहियूं जो ड्यूटी करे वांदा थियूं। असां बाना आहियूं, असां ग़ुलाम आहियूं। असांखे 24 कलाक पंहिंजे मालिक जी ग़ुलामी करणी आहे। जे कलमो पढ़ियो आहे वो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो बानो आहे, नौकर कोने। नौकर तो ड्यूटी का पोइ वांदो आहे, असीं नौकर कोन आहियूं। छा आहियूं? गजी ॿुधायो, बाना आहियूं। बाना आहियूं तो 24 कलाक असांखे बानप करणी आहे। इहो ई सबब आहे जो कोई कम असांखे पंहिंजी मर्ज़ सां करण जी मोकल कान का। सभु कम अल्लाह जे हुकुम सां, नबी जे तरीक़े सां कम करणो पवंदो। पंहिंजी मर्ज़ी सां न। पानी जो गिलास पियो था, पानी पियूं था, पानी जो गिलास अब पानी जी वणे थी माण्हू पिए न, छो त असीं बाना आहियूं, पानी जे गिलास में आज़ाद कोन आहियूं। पानी पियो था। मुंहिंजे साईं फरमायो त पानी के सॼे हथ में रखो, ॾिसी पो पियो, वेही पियो, 3 सान में पियो, बिस्मिल्लाह पढ़ी पो पियो, पी पछाड़ी जो चो अल्हम्दुलिल्लाह। छा चवंदासीं? अल्हम्दुलिल्लाह। तो पानी जो एक गिलास पितो, इहो ही पानी जो गिलास हूं जेकॾहिं पी छॾिया, भरे गिलास जेको लाए छॾिया, तब तो उञ लही वञा। कोली पानी पिया तब उञ लया, गैर मुस्लिम पिया तब उञ लया। पर तू अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल जो बानो आई, तोखे पंहिंजी मर्ज़ी सां पानी जो ढोक में पीअण जी मोकल कान का। मुंहिंजे नबी पानी जो तरीक़ो ॿुधायो, इन तरीक़े सां तो पानी पीतो। अल्लाह हुकुम कंदो के मलाइको मुझे बाने 6 सुन्नतन ते अमल कयो है, 60 नेकियूं मुखे बाने के खाते में लिखो। एक पानी के गिलास में अल्लाह तुझे लिए जन्नत या दर खोले छॾिया। पानी हूं भी पिया, न को 5 रुपया खर्च थियो, न को तुझा 5 मिनट ज़्यान थिया। पानी हूं पिया तब उञ लया। पर अल्लाह जो बानो आई, बानप के अदा कंदे तू पानी जो गिलास पितो, अल्लाह तुझे लिए जन्नत जा दर खोले छॾिया। शरीयत ॾुखी आहे सवली आहे? गॾिजी ॿुधायो, शरीयत सवली आहे ॾुखी आहे? सफ़ा सवली आहे। ईमानदारी शरीयत एडी सवली आहे, सब धंधा करियो शरीयत रोके करती, पर शरीयत चवे थी त धंधो जेको बि करी रुगो नियत बदला, अल्लाह तुंहिंजी आदत के इबादत बनाए छॾींदो। पानी जो गिलास पीअण आदत आहे, इनके नियत बदलाईंदे इबादत। पानी जो गिलास इबादत। अब को आए छोकरो जो को हिनन के छोकरन के विहार है, देखो लठ पई है। हेलो, अब इन छोकरन के या मुके लठ खणी दो या एकड़ी छड़ मुके कढी जो। अब हाणे वेही रहो। अब तवा नेकोकार परहेज़गार माण्हू आयो, तव्हां पंहिंजे घर में बोड़ बाड़ी वठी ॾींदा आहियो न? सबको वठी ॾींदो आहे। मुसलमान आहे तब वठी ॾींदो, गैर मुस्लिम वठी ॾींदो, सबको पंहिंजे घर में बोड़ भाॼी वठी ॾींदो। पर तू मुसलमान अल्लाह जो बानो आई, तू वठी दे हिन नियत सां, मुझे रब जो मुके हुक्म है और अल्लाह जे हुक्म के पूरो कंदे इहो फर्ज अदा करिया तो त पंहिंजे घर वारन के बोड़ भाजी वठी ता दिया। अल्लाह मलाइकन के चंदो, मलाइको मुझो बानो जोको मु रब जो हुक्म के मनी दे, घर जो बोड़ भाजी वठी दे तो हुक्म कंदो, घर वारी मानी खाईंदी, अल्लाह तो के सदके जो सवाब दींदो। शरीयत सवली है, दुखी काने का। अब जेकॾहिं नियत न कंदे तब तो बोड़ वठी ॾींदे न, घर तो छॾींदा जीअं हूं भी तो बोड़ भाजी वठी ॾींदे, पर इन नियत सां वठंदे अल्लाह तुंहिंजी आदत के इबादत बनाए छॾींदो। ॿाराड़ी ते गरीब मिस्कीन माण्हू सुबुह जो सवेरे धंधे ते निकिता, के जोड़ो कढियो, के चिंगची कढी, के सूज़गी कढी, के बसर बटाटा गाॾा कढिया, बसर बटाटा अंब केला गिदरा छायूं पियो विकिणे, ओड़े पाड़े में होका पियो ॾे, ओड़े पाड़े में होका पियो ॾे। अल्लाह मलाइकन के चवंदो, मलाइको मुंहिंजो बानो जेको होका ॾेई
अल्लाह जो इबादत न पियो करे, होका पियो दे, गिदरा छायूं ताज़ा ताज़ा वठो। अल्लाह मलाइकनि खे चवंदो, मलाइको मुंहिंजे बाने के जिक्र खुदावंदी जो सवाब लिखोसि। खुदा जो जिक्र पियो लिखजे, कम कुछ कोन कयो तो सजदो कोन कयो, पर इन नियत सां तू यो कम पियो करी ता हिलाल रोजी कमाए बच्चन के खराया, अल्लाह तोखे सदके जो सवाब पियो दींदो, तोखे जिक्र खुदावंदी जो सवाब दींदो। शरीयत बिल्कुल आसान है, काई शरीयत में मसलो कोन को। सोमानी नमाज जमा सां पढ़ी, फजर नमाज जमा सां पढ़ी, सोमानी जमा सां, फजर जमा सां, सजी रात आराम कई, ड्रामा कोन ॾिठई, फिल्मू कोन ॾिठई, बच्चन में आराम कई, वरी फजर जमा सां पढ़ी। अल्लाह मलाइकन के चंदो, मलाइको पूरी रात मुझे बाने जी इबादत में लिखो। शरीयत सौली है, दुखी काने। सजी जिंदगी नमाजू पढ़ी, इबादतू कई, पीरी थी वेली, अखियूं कम छॾे वियूं, हलण खां वियो हलो, हाणे घर वेठो आहे, अगे रोजाना तिलावत कंदो, ॿ सिपारा तहज्जुद कने कोन छॾी, जमात कने कोन छॾी, हाणे वेही रहियो, जमात खां तिलावत खां वेही रहियो। अल्लाह मलाइकन के चवंदो, मलाइको मुझे बाने के तिलावत जो सवाब पूरो ॾिजोसि, तिलावत जो सवाब, तहज्जुद जो सवाब, जमात जो सवाब पूरो ॾिजोसि। तेरे मलाइक चवंदा, अल्लाह तुझो बानो न को इबादत करे, न को तिलावत करे, सॼो ॾींहुं घर वेठो आहे, घर वारनि जो सिर पियो खाए, इनखे असीं इबादतनि जो सवाब लिखूं। तेरे अल्लाह जी ज़ात जवाब ॾींदी आहे, बुखी हुकूमत पोड़े मास्तर के अध पगार भरे ॾींदी आहे। सुभाणे चवंदा या थकल आहियो? बुखी हुकूमत पोड़े मास्तर के अध पगार भरे ॾींदी आहे। अल्लाह जी ज़ात गरीब मिस्कीन कोने को, अणखुट खजाननि जो धनी आहे। अल्लाह जी ज़ात छा आहे? अणखुट खजाने जो धनी। ओ दोल वारा दोल दर दर सटी चोदम बदम, मौलवी साहब जो शेर है। अबा दोलारी दोल गिची में वठी दर दर ते वजी दोल सटींदो आहे, तॾहिं उनके रिज़्क रोटी मिलंदी आहे। मौलवी साहब चयो, ओ दोल वारा दोल दर दर सटी चोदम बदम, आ लड़ी लाशक धणी दे लाग जंहिंजा लख पदम, ओ कतारन जू कतारूं दे कतारियो भर कदम, खल्क वाली खान खाली को थिए खादिम खदम, ला मर्ज मुस्तर जो पिनो जेको पिनो। अणखुट खजाना जो धनी, काई खोट कान का। अल्लाह मलाइकन के चंदो, मलाइको मुझो बानो जेसती जवान हो तेसती तिलावतू कई, तहज्जुद पढ़ी, जमा सा पढ़ी, हाने मुझो बानो पेंशन ते आए, बुखी हुकूमत अध पगार दी है। अल्लाह जी ज़ात गरीब काने का, मुझे बाने के पूरे जो पूरो सवाब जो। बुधायो तो शरीयत केड़ी गाल में दुखी है। सब दुनिया जा धंधा करो, कसम खुदा जो रुगो नियत बदलायो, अल्लाह तुझी आदत के इबादत बनाए छॾींदो। हेड़ा बुधो, अंधो पियो अचे, मुझी गाल कोन था बुधो, अंधो पियो अचे, अंधो पियो अचे। तमाम मुसलमान हुजो या गैर मुस्लिम, अंधे के सबको हथ ॾींदो, अबे हेड़ा हेड़ा, अबे हेड़ा हेड़ा हेड़ा, हिन पासे अचे, हेड़ा जिन पासे इता कुत्ती वेही वेठी है, इते न वञे हाफ़िज़, इते न वञे, इता गटर खुलियो पियो आहे। अबा सबको नाबीन के हथ ॾेई रस्तो ॾींदो, गस लाईंदो, दग लाईंदो। मुझे साईं फरमायो, मन काद आमा गुफिर लहू मा तक़द्दम, जे अंधे के हथ ॾिनो, लठ ॾिनी, रस्तो ॾेखारी, तां त अंधो वेचारो किथे किरी न पए, गटर में वाटर में न किरे, तो रस्तो ॾेखारियो। अल्लाह मलाइकन के चवंदो आहे, पूरी जिंदगी जा ॾोह मुंहिंजे बाने जा माफ़ करे छॾियो। कम केड़ो कयो तो इंसान वारो कम कयो तो तू मुसलमान ही, पर गैर मुस्लिम कोली भील हुजा तब त अंधे के हथ दिया, तो हथ दिनो, अल्लाह तुझी जिंदगी जा ॾो माफ करे छजा। शरीयत सौली है दुखी है। असा कलमो पढ़ियो आसी, पाना आयूं, नौकर कोन आयूं,
असी बाना आयूं हाणे कोई कम असांखे पंहिंजी मर्ज़ी सां करण जी मोकल कान का अल्लाह जी मर्ज़ी सां कम करणो आहे पंहिंजी मर्ज़ी ख़त्म छो त कलमो पढ़ी हाणे रब जेको हुकुम कंदो असांखे करणो आहे अल्लाह हुकुम कयो ए मुंहिंजा बाना सच ॻाल्हायो त सच सवाब उहो ई रब हुकुम करे त सच न ॻाल्हायो उते सच हराम अबा गिला कंदा आहियूं असीं गिला गिला में सच हूंदो आहे कूड़ हूंदो आहे न गिला सच आहे जेकॾहिं कूड़ हुजे त पोइ बोहतान आहे पोइ इल्ज़ाम आहे जेकॾहिं कूड़ हुजे त पोइ बोहतान आहे उनजो अलॻि ॾो आहे पर सच आहे मिसाल जे तौर ते आउं जेकॾहिं चवां त हिन चाचे में फिलाणो गुनाह आहे ऐं वाक़ियतन आहे या गिला आहे कोन्हे त पोइ बोहतान आहे ओ गिला में कूड़ न होंदा गिला सच्चा भला इहो सच हिलाल है हराम इहो सच हराम ऐं कदे अल्लाह वरी कूड़ में भी सवाब रखी जजो पान फरमाए लैसल कज़्ज़ाब अल्लज़ी यनमी खैरा ओ मुसलमान कूड़ो ना है सच्चो आहे केड़ो जो को बिन मुसलमान के ठाइण में कूड़ गालाए तो बा भा नथा ठन एकड़े भा वटायो शाबाश हुजनई तू नंढे बाज़ नथो ॻाल्हाई कल मूं वटि आयो रोए वेठो नाले खुदा साईं मोल साहिब महिरबानी करे मूंखे भाउ परचाइजो वरी ॿिए भाउ वटि आयो वाह 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 जो कमु कयो अथई तोरो भाउ आयो मूंखे झोलियूं झली पटको लाए साईं महिरबानी करे मोल साहिब तुंहिंजो चवण वठंदो भाउ परचाए ॾे कूड़ पियो ॻाल्हाए ज़ाल मुड़ुस नथा ठन उन जे विच में कूड़ हणी ज़ाल मुड़ुस जो ठा कराई कूड़ हणी भाइर जो ठा कराई मुंहिंजे नबी फरमाए लैसल कज़्ज़ाब इन कलमे वारे खे चओ तोखे कूड़ ना पर सच खां वॾो सवाब मिलंदो हिते सच हराम हुते कूड़ सवाब छो असीं नौकर कोन आयूं छा आयूं बाना आयूं असांजी मर्ज़ी पंहिंजी कोन्हे को अबा रोज़े में सवाब आहे अबा रोज़े में छा आहे घर जी ॿुधाई ना सवाब पर ईद वारे ॾींहं ते रोज़ो रखंदा त गुनाह मर्ज़ी जो मालिक खपे रोज़े में सवाब रखे खपे रोज़े में गुनाह रखे तकब्बुर करण वॾाई करण हराम आहे तकब्बुर करण वॾाई करण छा आहे हराम आहे जायज़ कोन को तकब्बुर तॾहिं करियूं जॾहिं का शइ पंहिंजी हुजे अखियूं परायूं अंधो करे रब मर्ज़ी जो मालिक कन पराया बोड़ो करे रब मर्ज़ी जो मालिक दिमाग़ परायो चरियो करे त रब मर्ज़ी जो मालिक ओ फालिज कराए काकूस पेशाब का मोहताज कराए चो रब मर्ज़ी जो मालिक है नौजवान पुट जो जनाजो पोड़े पी जे कुले ते रखाए चो रब पांजी काई शे काने जंहिंते असीं तकब्बुर करियूं हिकिड़ो वॾो माण्हू वेठो उन वॾे माण्हू जे अॻियां हिकिड़ो अल्लाह वारो मटियो फ़क़ीर माण्हू तॾहिं अल्लाह वारे माण्हू उनखे चयो खुदा जा बाना तुंहिंजे बापे जी जागीर कोन्हे को खुदा जी ज़मीन आहे तकब्बुर न कर जे मुला तू मूंखे सुञाणी कोन थो जा मुंहिंजी ख़बर कोन ते आउं कंहिंजो माण्हू आहियां अॼु असां वटि रवाज आहे ऐं फिलाणे जो माण्हू आहियां ऐं फिलाणे जो माण्हू आहियां पुट माण्हू जो माण्हू न थी जे माण्हू जो माण्हू आई इहो जुलाबर में झल अथई जे माण्हू जो माण्हू आई इहो फालिज में वरतल अथई जे माण्हू जो माण्हू आई इनजो जनाज़ो तुंहिंजे कुल्हे ते रखियल आहे माण्हू जो माण्हू न थी अल्लाह जो माण्हू थी जेको रब हई आहे रब क़यूम आहे माण्हू जो माण्हू न थी जे मुला तू मूंखे सुञाणी कोन थो कंहिंजो माण्हू आहियां तॾहिं अल्लाह वारे जवाब ॾिनो जे तोखे चङी तरह सुञाणा थो जे अव्वलो का कतरतुन व आखिरो का जीफतुन मूंखे सॼी तुंहिंजी ख़बर आहे अव्वलो का कतरतुन गंदे पाणी मां ठहियो आई अबा पाक पाणी मां ठहियो या पलीत पाणी मां माण्हू पलीत पाणी मां एड़ो पलीत जे माण्हू जे बदन मां निकरे न मस्जिद में वञण जड़ो न तिलावत करण जड़ो न इबादत करण जड़ो के कम जो कोने मौलवी साहब चयो जे आब अबरे मां उपाए तो कयस आबाए तो अबरे पानी मां ठाए तो आबाए तो कयोस जे आब अबरे मां उपाए तो कयस आबाए तो कयस आबाए तो पर थी पियस ऐबाए तो जारियूं मूजून तो सा जोर को ज़ैबाए तो अफ़व कर ऐबाए ते के लाए गम गायबाए तो
आऊं खाली मिसल खोके लुतमा लाया न आस तू बराबर बार बख्शण हार बारी बार बार जोर जारी रे नको जर जर रुआ तो जार जार ऐब अगलायू संदम अंबार आइन धार धार सौ सगीरा सौ कबीरा बार सिरते कार बार कड गुनान मां गनू के लुतमा लायान आस आहे असल में आबे मनी जेमा गुल थिया घोट वनी के गुरबा के तगनी रंग बरंगी जोड़ बनी साफी रंग सफेद सिया नाए धनी रे का दरगाह ला इलाहा गजी चो ला इलाहा इल्लल्लाह मनी किनी जू दिस्तू मौजू गादी चढ़ो गुल करे तो गोजू शाह सदाए शामिल फौजू अल्लाह दियारे से ए सब ओजू परवर हक ते कुल गवा नाए धनी रे का दरगाह ला इलाहा चीतो को सुनाना तो अव्वलों का कतरतुन गंदे पानी में ठई व आखिरों का जीफतुन पछाड़ियो जो को कब्र में ढूंढ कंदे धप कंदे रब जी पना कने दिठा तो पुराना लाश बुडल लाश दिसो तो सही केतरी बदबू हुंदी है ओ जानवर में एतरी धप काने जेका मानू में धप हुंदी है पक न थिए बालाकोट वारन का पुछो कश्मीर वारन का जिते जिलजिला आया इहा हालत हुई ओ उए मानू जेके पांजी गाड़ी ते मख बर्दाश्त न थे कयूं जेकने गाड़ी में मख अची वई त ड्राइवर जी मां भेण कोन छडींदा कच्चू गाड़ियूं दींदा त मख गाड़ी में छो आई ओ जेके पांजे जिस्म दे मख बर्दाश्त कोन पे कयूं उनके पछाड़ जो कुत्तन पे खादो को धणी भी कोनो जिनजी पछाड़ी बदबूदार व अंत तामिलो बैनुमा कजरा चेतो को सुञाणा तो तुंजो हिन वक्त में हाल इहो आहे इब्तिदा गंदो पानी इंतिहा बदबूदार ऐं हिन वक्त में ॾिसो पिया अबाई ॾिसो पिया गंदगी ऐं किरफ़्ती ठाहिण जो कारखानो आहे कणक दींदा आहियूं त अटो मिलंदो आहे कमंद दींदा आहियूं खंड ठहंदी आहे फुटियूं दींदा आहियूं त कपड़ो ठहंदो आहे साड़ियूं दींदा आहियूं त चांवर मिलंदा आहे पर हिन कारखाने के जोको वणे सो खाराए जोको वणे सो खाराए सवाइ बदबू जे काई शइ कोन थी निकिरे सो पियो वॾाए करे तूं मांखे सुञाणी नथो सुञाणा तो चङी तरह पुट तोखे चङी तरह सुञाण थो भरी बाज़ार में भरी बाजार में हेड़ा तवज्जो करो भरी बाजार में काटन जा कपड़ा राडो पराडो थुलन टायरन वारी गाड़ी ओ सखर जे शहर जे विच मा पे वने ओ ये पे लगे तो रोड जे बई पासा दुकान मार्केट जे बाबे जी है ओ चुतो पेट में वट पजी वने हाने हाने चओ त मांखे सुञाणो नथा हाने चयो न हाने हाने मस्जिदन जा ॻोल्हींदो पोइ मौलविन के गारियूं ॾींदो मौलवी मस्जिदन के ताला ॾेई वठनि हमरा टोरो किथे करे बस मांखे सुञाणी नथो तोखे सुञाणा तो थोरी देर में पाचे मां निकिरंदो ॿाहिरि अची थोरी देर मां वॾाई के ठहे थी अबा तकबुर हराम आहे तकबुर छा आहे पर किथे किथे अल्लाह तकबुर में भी सवाब रखी छो सुभान अल्लाह चवंदा तव्हां जेकर न चओ तो खुटको न करो आऊं साईं नज़ीर जी वंगार वांदुसि हाँ आऊं वंगार वांदुसि आऊं खणी सुभान अल्लाह चवंदो फिकर न करो सुभान अल्लाह चओ गजी अल्लाह तव्हां के हाँ वञो पिया हज ते अल्लाह तव्हां के मदीनो रोज़े रसूल ॾेखारे आमीन मौली साहब मौली अहमद मला वियो पे हज ते हज करे पोइ वरी वियो पे मदीने में अरब सगुर उन ज़माने में उठण ते गाड़ियूं कोन हूंदियूं उठण ते पे विया अरबन खां पुछई त मदीनो किथे आहे जो हिन जबल ते चढ़ंदासीं इन खां परे पासा मदीनो नज़र ईंदो मदीनो जी जबल जे मथे चढ़िया तो परिया मदीने जा मुनारा नजर आया ऐं मौली अहमद मला के शेर ठाण में मिंट लगंदा हुआ जे हू मुनारा मीर जा
अज कया ओठिन इशारा हू मुनारा मीर जा हू कुबा मस्जिद करीबन हू कुबा हू कुंगरा था सोन उन तरफ तारा हू मुनारा मीर जा हू सचो सरदार हू सिद्दीकू आदिल उमर टेई भेड़ा गड भलारा हू मुनारा मीर जा अज त आमद चे अखिन जे ईद अंदर ईद थी क्यों दिसन बागो बहारा हू मुनारा मीर जा। हाँ वञो पिया जन बैतुल्लाह जो तवाफ करण। बैतुल्लाह जे तवाफ में पेरियां टे चक्कर इनके रमल चइबो आहे। वो की हलो अबा मलाखड़ा ठा तो मलाखड़ा जिते मल विढ़ंदा आहिनि मलाखड़ा ते मल विढ़ंदा आहिनि। हाँ मलाखड़ा शौक़ीन आहियो मञो कोन था तव्हांजी मर्ज़ी। मलाखड़नि ते हिकिड़ो मल ॿिए खे दसे पोइ वो इनाम वठंदो जे इनाम वठण जो अंदाज़ ॾिसो ईअं पियो हलंदो जो सम्झंदे त साईं खुर्शीद शाह बि हिन वटि कमदार आहे। ईअं लॻंदो त रोड जे ॿई पासा ज़मीन हिनजे बाबे जी आहे हुनजे वठण जो अंदाज़ छो त दुश्मन के दसे हाणे इनाम पियो वठे। कलमे वारा जने बैतुल्लाह जो तवाफ करण वञे त ईअं तवाफ कर जेड़ो कर तू शैतान के दसे पंहिंजे अल्लाह रहमान खां इनाम थो वठी। इते तकब्बुर करण में सवाब हूं तकब्बुर हराम किथे तकब्बुर में सवाब छो त असीं नौकर कोन आहियूं छायूं गजी चो छायूं बाना आहियूं त बानो पंहिंजी मर्ज़ी सां कोई कम कोन कंदो आहे। असीं बाना आहियूं त पोइ बाना नज़र अचूं। अबा बाना पुलिस वारो ॿुधाईंदो त आउं पुलिस वारो आहियां न हुनजी वर्दी ॿुधाए थी त पुलिस वारो आहे। फौजी जी वर्दी ॿुधाए पई त फौजी आहे। ही रेंजर्स वारो आहे। पुराणे ज़माने जा किताब ॻाढ़ो कपिड़ो उनमें वेड़ियो खयो पियो वञे तूं छा चवंदे तपेदार आहे। ईअं कोन चवंदे दरगाह हाली शरीफ जो को आलिम आहे खतीब आहे न तपेदार आहे। हुनजी वर्दी ॿुधाए पई ही तपेदार आहे ही स्कूल जो शागिर्द आहे ही मौलवी जो मदरसे जो शागिर्द आहे। कलमे वारा तूं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो बानो आई त पोइ बानो आहे त तुंहिंजी वर्दी बि ॿुधाए त बानो आई। कलमो ईअं आहे जी निकाह मौली साहब पुछंदो आहे घोट खां अबा फिलाणे जी धी फिलाणी जी पोटी फिलाणी जी ॾोटी तोखे हेतिरी मार में क़बूल आहे। घोट चवंदो मूंखे ॿिन्ही अखियुनि सां क़बूल आहे मूं त पर साल खां वठी दाऊं बि कयूं मूंखे त क़बूल आहे। माई खे क़बूल करे घर वठी आयो कुछ ॾींहंनि खां पोइ माई चयो त घर में पाणी कोन्हे नलको लॻाए ॾे सामान वठियो वञे पियो शहर में यको अधु सिपारो लिखी नएसि ही सामान वठियो अचे ही लिस्ट पढ़ी हिन महांगाई में अंदर बड़की विया 5000 जो सामान खीसे में 600 रुपया थधो साह भरे मूं त मुला वटि खाली क़बूली चयो मूं कोन चयो त सभु बिल भरींदुसि मूं खाली छा चयो क़बूली। तव्हां वटि फ़ैसिलो अचे कहिड़ो फ़ैसिलो कंदा मीठा मीठा हड़प कड़वा कड़वा थू तव्हां कहिड़ो फ़ैसिलो कंदा घोट खे चवंदा बाबा ॾियारी तातरी सियाणो थी ॿार न थी माण्हू थी ईअं न कर ही जेको मुला तोखे क़बूली करायो न इन क़बूली में रुगो माई क़बूली कोन मिलंदई इन में खाधो पीतो सरफ साबुण दवा दारू अटो बाट कपिड़ो गंदी शहर बार में वञे सभु कमु करणो पवंदई। अबा क़बूल करण में सभु शइ क़बूल थी वई या अटो कोन वठी ॾींदो सभु को माण्हू मेणा ॾींदो जिन्हें कबूल कयो थी सभु शइ क़बूल। कलमे वारा तो कलमो पढ़ी क़बूल कयो थी। भला सची ॿुधायो मौलवीन तव्हां ते केस कयो तंहिंखां पोइ कलमो पढ़ियो तव्हां अबा मौलवीन केस कयो या रज़ा ख़ुशा मुस्लमान थिया रज़ा ख़ुशा मुस्लमान थिया कलमो पढ़ी क़बूल कयो अथई त पोइ 5 वक्त निमाज़ बि कोन्हे मूड क़बूल करण जो 5 वक्त निमाज़ बि चओ क़बूल गजी चो 5 वक्त निमाज़ बि रमज़ान जा रोज़ा बि गजी चो रमज़ान जा रोज़ा बि ॾिसो पिया या चिश्मो मोकिलियाव ॾिसो पिया हा सोने नबी जी सुन्नत बि चओ क़बूल तो कलमो पढ़ियो पाण आहे केस कोन कयो मौलविन जने क़बूल कयो थे तो पोइ नबी जी सुन्नत बि क़बूल।
ऐं दोस्तन के चवंदा आहियां ही सुन्नत नबी जी कापी आहे। अल्लाह के अगिन उम्मतन सां हिसाब ॿियो तव्हां रुगो कापी करियो त अल्लाह वटि क़बूल आहे। अबा स्कूल में कापी करना मास्टर कापी करण ॾींदा? कापी केस में बदवा। हाँ अल्लाह वटि तव्हांजी कापी बि क़बूल। अल्लाह वटि कापी वो कापी त करियो, कापी करियो, कापी क़बूल। कोई खुदा वट तवान जो हिसाब कोने। छो त आयो तो गुनाहगार, बदकार, खताकार, सयाकार, पर सोने नबी जे सदके रब रियायतूं ॾिनियूं। अल्लाह तू आऊं बंदो, बंदो गदा गोलो गंदो, कादिर वता कूकू कंदो, मरियम मौला कम मदो, तोरे कंदी बी आए कीन, सदके मिठे मुरसल अमीन, करम रब्बुल आलमीन। सोने नबी जे सदके रब रियायत कई, रुगो कापी करियो तब अल्लाह तवां के असुल जो दर्जो दींदो। मुझे साईं फरमायो इबकू इबकू फइल्लम तबकू फतबाको। पाण फरमे रुअंदा वञो, रुअंदा वञो। जेकॾहिं रुअण नथो अचे तो रुअण जी कापी कर, चिब कढी रुअण जो मुआंडो कर। फतबाको मलाइको मुझे बाने के रुअण जो दर्जो ॾेई छॾियो। रुअण नथो अचे, रुअण जो दर्जो मिली वियो, रुगो ड्रामो कंदे तब अल्लाह तोखे रुअण जो दर्जो ॾींदो। पर जेकॾहिं रुअण अची वियो, अखियुनि में पाणी वही आयो, पोइ सुभाणे अल्लाह चओ त तव्हांखे ॿुधायां। मुझे साईं वटि जिब्राइल प्यालो खणी आयो। पाण फरमे जिब्राइल प्याले में छा आहे? जिसी तव्हांजी उम्मत रात जो आधी जो उथी जो अखियुनि मां लुड़क वाया, उहे लुड़क गॾु करे इन प्याले में खणी आयो आहे। पाण फरमे इन प्याले में केतिरो असर आहे? जिसे जेकॾहिं हिकिड़ो प्यालो जहन्नम जे मथां हरियां त पूरी जहन्नम विसायो वञे। जेकॾहिं नकल कंदे ड्रामो कंदे तब रुअण जो दर्जो, पर जेकॾहिं सच बज अखियुनि मां लुड़क वही आया त इहे लुड़कनि जी क़ीमत केतिरी आहे, रेट कहिड़ो पियो वञे। हाँ कापी करियो रब वटि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में, मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में फिरौन बुढ़ो सॼो लश्कर बुढ़ो, हिकिड़ो हमरा बची वियो। कहिड़ो? जेको मूसा अलैहिस्सलाम जे मथां ठठोली कंदो, मज़ाक कंदो, ॾाढ़ी रखी, पटको बधी, लठ खणी, बाती बोली में तकरीर करे फिरौन के खिलाए त मूसा ही तो ॻाल्हाए, मूसा ही तो तकरीर करे, मूसा जी लठ एड़ी, फिरौन टाक ॾेई खिले। अल्लाह जॾहिं ॿोड़ियो त सभु ॿुढा, उहो हमरा बची वियो। मूसा अलैहिस्सलाम ॾिठो, ख़ुदा के जे इलाल आलमीन, इन त मुंहिंजा सुबुह शाम अंदर साड़िया हुआ, इनके त निड़ी ते नो ॾेई गोता ॾेई मारींदा, इनके तो छॾे ॾिनो। तॾहिं अल्लाह जवाब कहिड़ो ॾिनो? सुभाणे अल्लाह चओ त तव्हांखे ॿुधायां। अल्लाह जवाब ॾिनो, चई मूसा ॿोड़ियां सा, लक्षण ये वास, पर मूसा ही तुझी कापी हो, तुझो नकलो, जी तू वणी तो थी तुझी कापी भी रब के वणे थी। मुसलमानो जो को मूसा जी कापी पियो करे, यो मुसलमान कौन हो? काफर हो। ऐं नकल पियो करे, मोहब्बत में ना निफरत में पियो नकल करे। अल्लाह उनके दुनिया जे अजाब खां ॿुॾण खां बचायो। असांजो नबी अल्लाह जो कलीम न बल्कि हबीब आहे। हबीब जे माना महबूब, वणदल। जेको माण्हू वणंदो आहे, जेको माण्हू वणंदो आहे उन जा अंदाज ई अलॻि हूंदा आहिनि। तव्हां कॾहिं ॾिठो हूंदो जवानी में बच्चो मां जो वञे, मां उन मासूम बच्चे जी कपड़ा, उनजी जुती, उनजी टोपी, उनजो रुमाल सब महफूज करे छॾींदी आहे। रोज़ बेडी उन कपड़न के ॾिसी अखियुनि ते रखी, अखियुनि मां पाणी वाहे, उहो महफूज करे रखी छॾींदी आहे। ऐं मां पंहिंजे बच्चे खे सॾ कंदी आहे, मोहब्बत में सॾ कंदी आहे। मिठू, पप्पू, मखण, माखी, दिलबर, जान जो टुकड़ो, दिल जो टुकड़ो। अब मां पंहिंजे बच्चे खे इहे सॾींदी आहे। ऐं रोज़ाना मां पंहिंजे बच्चे जा नवां नाला रखंदी आहे। उहो अखर खुटी वञनि पर मां जी मोहब्बत अञा बि मथे आहे। छो त जेको वणे थो उनजा नाला घणा रखबा आहिनि। अल्लाह पंहिंजे हबीब जा नाला वठी पियो सॾ करे। हामिद, हेरा तवजो कयो। साईं जन अची विया।
तवज्जो करियो, अल्लाह पंहिंजे महबूब जा नाला वठी सॾ करे हामिद, महमूद, कासिम, आकिब, फाते, हाशिर, रशीद, बशीर, नज़ीर, दाइन, शाफिन, हादिन, महदिन, माहिन, मुंजिन, नाहिन, रसूलुन, नबीयुन, उम्मीयुन, त्यामीयुन, हाशमीयुन, अबतयुन। अल्लाह पंहिंजे महबूब जा बि कई नालनि सां रब पियो सॾ करे। छो जो जेको वणंदो आहे उन जा माण्हू नाला इलाही वठंदो आहे, उनजी सभु अदा महफूज़। मुस्लमानो, अल्लाह पंहिंजे महबूब नबी एॾी त रब मोहबत करे त पोइ अचो ॿिए पासे धिका न खाओ, अचो पंहिंजे महबूब नबी जी कापी करियूं। बाक़ी ए सुभान अल्लाह वारा एकड़ बेकड़ बचा आहिनि, छो त तव्हां सुभान अल्लाह हदीस ते कंदा आहियो, गीता ते न। हाणे ॻाल्हि पियो करे, हाणे कोई सुभान अल्लाह वारो कोन बचो आहे। हाँ चओ इंशाअल्लाह नबी जी कापी कंदासीं। मुंहिंजी गाॾी ते जमीयत जो झंडो हमेशह लॻंदो आहे, हमेशह जमीयत जो झंडो हूंदो आहे। जिते वञे सॼे पाकिस्तान में पियो रुगो जमीयत जे झंडे ते नज़र पवे थी, ओॾी महिल चवंदा हथ कढो मौलवी साहब मां, हीउ राशिद मामून जो माण्हू आहे। मौलवियुनि सां हथ न गंढो, इहे मौलवी मच्छी जे कंडे वांगे हिते फासंदा आहिनि। हथ गंढिया था न, ओ मच्छी जे कंडे वांगे हिते फासंदा आहिनि। मौलवी मां हथ कढो, राशिद जो माण्हू आहे, मौलाना फज़ल रहमान जो माण्हू आहे। कलमे वारा मुस्लमान जॾहिं नबी जी सुन्नत मुंहं ते हूंदी, क़ब्र में पहुचंदासीं, अल्लाह जा मलाइक चवंदा वधीक सुवाल जवाब न करियो, मदीने वारे साईं जो माण्हू आहे। चओ इंशाअल्लाह नबी जो नक़ल कंदासीं, सोने नबी जी कापी कंदासीं। अल्लाह खां दुआ आहे जेके लफ़्ज़ चयमि अल्लाह पाक क़बूल फरमाए। महिमान गिराम अची विया आहिनि, वधीक मुनासिब कोन थो लॻे। अल्लाह तव्हांजे वेहण खे, ॿुधण खे, ॿुधाइण खे क़बूल फरमाए। अल्लाह तव्हांखे इज़तूं, बरकतूं, भलायूं, औलाद साले नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।